नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अवांखे भेड़िया सिटी खां ख़बर ॾींदाऊं। भेड़िया वेझो नसीर कैनाल जे आरडी 52 वठां 60 वरनि जे शख़्स जो लाश कोठाण डीसी पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस वाक़े वारे हंध ते पहुची लाश खणाए पोस्टमार्टम जे लाइ भेड़िया सिटी इस्पताल मुंतक़िल कराए, जिथे लाश जी सुञाणप ॻोठ दरिया खान जलबाणी वासी नज़ीर मोहम्मद उर्फ जलाल जलबाणी तौरु कई वई आहे। पुलिस मूजिबि लाश जो पोस्टमार्टम बाद ही ख़बर पवंदी त संदसि मौत कीअं वाक़ई थी। ॿिए पासे संदसि नंढे भाउ अता मोहम्मद जलबाणी ॿुधायो त मुंहिंजो भाउ दरवेश हो जेको खैर सफ़र कंदो रहंदो हो। अॼु सुबुह इतला मिलियो त नामालूम शख़्स शाख जे कप ते पयल आहे, जंहिं जा फोटो व्हाट्सएप ते आया। मां ॾिसी सुञाणप कई त हू मुंहिंजो भाउ जो लाश आहे। इन वधीक ॿुधायो त असांजी कंहिं सां बि का दुश्मनी न आहे। भाउ जी शादी थियल न हुई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।